अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक एहतराम बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद सालेह नट साहब, नाज़िम अव्वल जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध। लाइक एहतराम बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद इसहाक लगारी साहब, नाज़िम जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध। बिरादर मुकर्रम हाफिज सिराज अहमद चन्ना साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोटकी। स्टेज से मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, अकाबिरीन, अमाइदीन, पिंडाल में मौजूद घोटकी जा मुझा मोहतरम दोस्तों, भाईरो ऐं बुजुर्गो। मैं पंहिंजे मोहतरम भा मौलाना अहमदीन साहब के उनजे पूरी टीम के अज जे हिन तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबुव्वत इज्तिमा जे इनेक़ाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धणी दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी अज जी न हाज़री के पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफ़राज़ फरमाए ऐं रब्बे करीम असांजे हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए। सुबह का वठी हज़रत सईद अब्दुल क़य्यूम हालेजवी दामत बरकातुहुल आलिया समेत अकाबिर उलमा इकराम जा तफसीली बयानात अवां ॿुधाहिन। मुख्तसर वक्त में बचार गालियों अर्ज करण चाहियां थो। इन उम्मीद सां तव्हां मुझे मारूज़ात के तवज्जो सां ॿुधंदा। अजीज़ाने मुकर्रम, कुफ्र ऐं इस्लाम जी जंग का नई जंग नाहे। हक़ ऐं बातिल जो मार्को को नओ मार्को नाहे। लात जा, मनात जा, उज़्ज़ा जा पुजारी 1400 साल पहिरियां जे मशन ते गामज़न हा। अज उन्हनि जी औलाद, अज भी उन्हनि जा पैरोकार अल्लाह जे वहदानियत जे खिलाफ
सरवरे कौनैन सरकारे दो आलम जे तालीमात खत्म नबुव्वत जे खिलाफ, दीन इस्लाम जे खिलाफ, पंहिंजे आबाओ अजदाद अबू जहल अबू लहब उतबे शेबे वांगुर बरसरे बेकार हिन, लेकिन तारीख गवाह है 1400 सालन में बातिल हमेशा मुंह दिखा दिया, बातिल हमेशा नाकाम रहो। उतबे शेबे अबू जहल अबू लहब के भी मुजाहिदन पंहिंजे अंजाम ते पुजायो, उनजे पैरोकारन के भी दीन इस्लाम जे मतवालन पंहिंजे अंजाम ते पहुंचायो। ऐं पुरानी तारीख नाहे, माज़ी करीब जी ॻाल्हि आहे। कुफरिया ताक़तुनि खे, यहूद ऐं हनूद जे नुमाइंदनि खे रूस में ॾाढ़ी पटके वारनि पाश पाश कयो। चंद साल पहिरियां काबिल ऐं कंधार में कुफरिया ताक़तुनि खे ॾाढ़ी पटके वारनि पाश पाश कयो। वो वक्त परे ना है जो इंशाअल्लाह हिन पाकिस्तान में भी मोहम्मद अरबी जाहे गुलाम, हुजूर जे खत्मे नबुव्वत जाहे दीवाना ए परवाना, शमे रिसालत जाहे दीवाना, खत्मे नबुव्वत जे दुश्मनन जे मंसूबन के मिट्टी में मिलाए करे इन धरती के जे नारे ते हासिल कयो वयो हो, हिते मोहम्मद अरबी जे शरीयत जो निजाम नाफिज कंदा इंशाअल्लाह। नारे तकबीर, इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, अकाबिरीन उलमा देवबंद। मां पहिरियां मुंहिंजो भाउ मौलाना मोहम्मद इसहाक लगारी साहब ऐं मौलाना अहमद दीन साहब कायदियानियत जे हवाले से गुफ्तगू भी करे रहा हा, उन्हनि जे नापाक अज़ाइम जो जिक्र भी करे रहा हा, पंहिंजे हौसले पंहिंजे हिम्मत जे बलबूते ते उन्हनि जे अंजाम ताईं पहुंचाइण जी गुफ्तगू भी करे रहा हा। लेकिन घोटकी वारो कायदियानियत बहानो आहे, गुलाम अहमद कायदियानी बहानो आहे, निशानो इस्लाम, निशानो अल्लाह अल्लाह जे महबूब जी जात आहे। हर दौर में एजेंडन जे जरिए इस्लाम जे खिलाफ, खत्मे नबुव्वत जे खिलाफ, कुरान जे खिलाफ, शरीयत जे खिलाफ मंसूबा बंदी असा महाज आराई जी कोशिश कई वही। लेकिन मोहम्मद अरबी जे हिनन दीवानन मतवालन हर महाजते उन्हनि जो मुकाबलो कयो। हिन महाजते भी इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जा है कारकुन ऐं खत्मे नबुव्वत जा है मतवाला इन्हनि अमेरिका जे पुटन जो, यहूद ऐं हनूद जे नुमाइंदनि जो मुकाबलो कंदा इंशाअल्लाह। कल असेंबली में मुझे कायद, मुझे महबूब लीडर, उम्मत के कायद, मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह कायदियानिन जे हवाले से सजी असेंबली का फैसलो कराए, उन्हनि के असेंबली जे फ्लोर ता काफर डिक्लेयर करायो। क़यामत कायम थी सके थी, कोई पाकिस्तान में कायदियानिन के मुसलमान डिक्लेयर नथो करे सके। क़यामत जे सुबह ताईं कायदियानी काफर रहंदा इंशाअल्लाह। लेकिन मां हिननि उलमा इकराम से मुखातब, मां हिननि पंहिंजे मस्जिदनि जे इमामनि से मुखातब, मां जमीयत उलमा इस्लाम जे हिननि जोधन जवाननि, कारकुननि, दीवाननि, मतवालन से मुखातब हाँ। तो तवज्जो कयो, हर वक्त दुश्मन साॻिए तरीक़े से हमला आवर ना थींदो।
जने दुश्मन के खबर पवे तमा हमलो करण तो वञा ऐं घात लगाए भाग्या वेठा हिन ऐं मोर्चन में भाग्या वेठा हिन ऐं भाग्यन जे बंदूक जे निशाने ते मां आहियां तो एक दफो हमलो कंदो सागे रस्ते सां ॿीहर हमलो न कंदो ॿीहर कंदो त टीहर न कंदो रस्तो बदलाईंदो तरीक़ो बदलाईंदो ऐं बदलायल रस्ते सां तहां ते हमलावर थींदो ताते तहां के काबू करे सके तहां जे घर के कब्जे में वठी सके तहां जे बन्नी के कब्जे में वठी सके। ओ मुझा इमामो ओ मुझा मुक्तदियो ओ मुझा मौलवियो ओ हाफिजो ओ आलिमो ओ मोहम्मद अरबी जो गुलामो हाने काफरन जे पुटन अमेरिका जे पुटन यहूद ऐं हनूज जे एजेंटन तरीक़े वारदात बदलायो। गुलाम अहमद कायदियानी जो पीउ भी हाने नथो अची सके इंशाअल्लाह उन जा रस्ता मुफक्किर इस्लाम मौलाना मुफ्ती महमूद बंद करे छड़िया हाने उन्हनि पंहिंजो तरीक़े वारदात तब्दील कयो उन्हनि पंहिंजो रस्तो तब्दील कयो वारदात जो छाजे लाइ तहां जे घर ते कब्जे जे लाइ न तहां जे मस्जिद ते कब्जे जे लाइ न तहां जे बन्नीअ ते तहां जे मिल्कियत ते कब्जे जे लाइ न तहां जे ईमान ते कब्जे जे लाइ उन्हनि तरीक़े वारदात तब्दील कयो। ईमान हिननि जो वो ईमान न रहे ऐं हुननि जो मंसूबो इहो ताकत जे बुनियादनि ते पैसे जे बुनियादनि ते लालचुनि जे बुनियादनि ते पासपोर्टनि ऐं नेशनलिटियुनि जे बुनियादनि ते मुसलमान न रहे ये पूरी दुनिया है पूरो कुर्रे अर्ज़ अमेरिका जो बरतानिया जो गुलाम थे यहूद ऐं हनूज जो गुलाम थे किथे पैसे जे बुनियादनि ते उन्हनि मुसलमाननि ते कब्जो कयो किथे IMF जे चाल के जरिए वर्ल्ड बैंक के जरिए फाटफ के जरिए उन्हनि मुसलमाननि जे पेरनि में पंहिंजा ज़ंजीर विधा आहिनि त किथे हथियार जे ज़ोर ते जंग जे बलबूदे ते उन्हनि मुसलमाननि जे पेरनि में गिचनि में पंहिंजा ज़ंजीर विझण जी कोशिश कई। चाइना माशी तौर ते दुनिया ते काबिज थियण तो चाहे तवज्जो आहे जी तवज्जो आहे छा चयो पिंडाल में को बुधाए छा चयो चाइना ते चयो मक्ते छा चयो अञा जुमलो पूरो कयो इन पूरी दुनिया जवाब तुझे दुरुस्ता लार कणे अची जाए अध कोप चाहे जो प्यारी दो मां असा के गाल समझो हेरे मरे तवज्जो कयो लकीर जो फकीर थी करे नाहे रहणो पानी नक का मथे चढ़ी वियो जिंदाबाद मुर्दाबाद राशिद साहब अची वियो सेल्फी निकरी वई हाने बि ते ठो पए ॾिसो इमाम को अॻियों घणा वेठा इमाम को अॻियों इन्हनि खे ख़बर आहे त निमाज़ न थींदी आहे हिते सूबाई नाज़िम सूबाई उहिदेदार पोइते ओ जान बचाइण में पुरंद कंहिंजी लत न लॻी कंहिंजी भाई हिननि जो इहो त फोटो निकिरे हाणे मां आयुसि पए जे रस्ते खां लथुसि हेॾे जमियत उलमा इस्लाम जो माशाअल्लाह एॾो वॾो झंडो लॻल हो लीणूं थियलो पहिरियों जमीअ जे कारकुन जी निशानी हूंदी त जमीअ जो झंडो हथ में हूंदो घर ते रोड ते रस्ते ते जातो वञबो हो अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम मूंखे हिकु दफ़े ज़रदारी चयो पाण बज़ाते ख़ुद मूंखे चई मां मुल्ला वधी विया आहिनि मां जो उहो कीअं चई जाॾे वञ जाते ॾिस रुगो जमीअ जो झंडो रुगो जमीअ जो झंडो रुगो जमीअ जो त हा मुल्ला वधी विया आहियो रुगो जमीअ जा झंडा ऐं हाणे जमीअ जो झंडो लीणूं थी किरी पए परवाह न आहे सेल्फी निकिरे बस हाणे जमीअ जो कारकुन सां सेल्फी जायो बाक़ी कंहिंजो पटको लहे कंहिंखे लत लगे कंहिंजी बेतोकीरी थे बेहुरमती ते का परवाह ई न आहे इमाम को अॻियो निमाज़ न थींदी आहे पुट पानी नक को वधी वियो हाणे सियासी नज़रियो रखणो पवंदो
मां पंहिंजे वालिद जा जॾहिं रिकॉर्ड खोलियां थो, पंहिंजे वालिद जो अलमारियूं खोलियां थो, पंहिंजे वालिद जा बुक ऐं डायरियूं पढ़ां थो, त मूंखे कॾहिं अमरोट में, कॾहिं हालेजीअ में, कॾहिं बेर में, कॾहिं साईं हाफिज महमूद असद जे सदारत में, कॾहिं साईं मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे सदारत में, कॾहिं हजरत साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह जे सदारत में हिक ॾींहं जो न, ॿिनि ॾींहंनि जो न, 3 ॾींहंनि जो इज्तिमा नज़र थो अचे हालेजीअ में, अमरोट में ऐं ॿेर में। ऐं बाबा जी डायरी में लिखियल आहे सुबुह जो 4 बजे सभिनी खे उथारियो वियो ताकि सभु दोस्त तहज्जुद जी नमाज़ पढ़नि। तहज्जुद जी नमाज़ खां पोइ फजर जी नमाज़ ताईं तिलावत कई वई, पोइ नमाज़ फजर जी बाजमात अदा थी, पोइ ज़िक्र कयो वियो। हे बाबा जी डायरी में लिखियल आहे ज़िक्र खां पोइ नाश्तो थियो, नाश्ते खां पोइ फलाणे जो बयान, फलाणे जो बयान, फलाणे जो बयान। अमेरिका छा थो सोचे, चाइना छा थो सोचे, ज़हन साज़ी कई वई। जमीयत जो दस्तूर छा है, जमीयत जो मंशूर छा है, माण्हुनि खे ॿुधायो वियो। ख़त्मे नबुव्वत जो कानून छा है, उन जी चौकीदारी छो ज़रूरी आहे। पोइ दर्स क़ुरान थियो, पोइ दर्स हदीस थियो, पोइ नमाज़ सेखारी वई, कलमो सेखारियो वियो, आमाल सेखारिया विया। हीअ हुई जमीयत जी नज़रियाती खेप। ऐं हाणे माशाअल्लाह जमीयत छा आहे, मुंहिंजो अमीर आयो त वाह वाह, इन खां भल चाहे निकम्मो हुजे, नालाइक हुजे त बि वाह वाह। ऐं जेकर मुंहिंजो अमीर न आयो त जमात बि वई भाड़ में, राशिद बि वियो भाड़ में, तहरीक बि वई भाड़ में। मां सॼा 5 साल इन ते कदुसि त मुंहिंजो उहिदेदार मुंतखब छो न थियो आहे। असांजी सॼियूं सलाहियतूं न, असांजी सॼी तरबियत न, असांजी नज़रियाती वाबस्तगी न, असां जमात सां कमेटेड इहे आहियूं। मुंहिंजे मर्ज़ीअ जो माण्हू हूंदो त वाह वाह, मुंहिंजे दिल ऐं दिमाग़ जे ख़िलाफ़ हूंदो त जमात बि वञी पंहिंजो कमु करे, नज़रियो बि वञी पंहिंजो कमु करे। मौलाना जाने, राशिद जाने, साईं जाने, असांजी थोड़ी ख़ैर आहे। अस्सलाम वालेकुम। पोइ तव्हां अल्लाह ख़ातिर जमात में न आहियो, पोइ तव्हां शख़्सियत जे ख़ातिर जमात में आहियो। इन जे करे नज़रियाती कारकुन बणिजो। हिते जेके गुफ्तगू थियनि थियूं इहे हरूभरू न आहिनि। हे मुंहिंजे दोस्तनि, मुंहिंजे अकाबरीन जेके गुफ्तगू कयूं इहे फुज़ूल न आहिनि त बसि आयासीं, जलसो थियो, ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, घर वञी सुम्हणो आहे। न, असांखे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हज़रात खुलफाए राशिदीन जे अकाबिर उलमाए देवबंद जे असलाफ शुहदा अकाबरीन जे उन मसइले खे खणी अॻिते हलणो आहे जेको उन्हनि असांजे हवाले कयो आहे त इहा धरती अमेरिका, यहूद ऐं हनूद जी धरती न आहे। हीअ धरती मोहम्मद अरबीअ जे ग़ुलामनि जी धरती आहे। हिते यहूद ऐं हनूद जो निज़ाम न हलंदो, हिते निज़ाम हलंदो त मोहम्मद अरबीअ जे शरीयत जो निज़ाम हलंदो। चाइना सोचे थो तमाशी तौर ते दुनिया के पंहिंजे कंट्रोल में कजे, ऐं अमेरिका सोचे थो त बंदूक जे ज़ोर ते दुनिया के पंहिंजे कंट्रोल में कजे। चचीनिया जो हाल छा है, बोस्निया जो हाल छा है, अलजायर जो हाल छा है, सोमालिया जो हाल छा है, शाम जो हाल छा है, फलस्तीन जो हाल छा है। एक तरफ कुछ मुल्क बंदूक जे ज़ोर ते, ऐं माशाअल्लाह सां मुंहिंजे सऊदी अरब जो हाल छा है, दुबई जो हाल छा है। मूंखे हिकिड़े दोस्त मक्के मां वीडियो मोकिली, तव्हांजे न घोटकीअ जो आहे, उते के होटल ते कमु कंदो आहे। मां सां मिलियो उते, ईअं अलॻि सिलेक्ट थी त नंबर हिक ॿिए खां वरितोसीं त उन मूंखे हिकिड़ी वीडियो मोकिली त हिकिड़ी म्यूज़िकल नाइट हुजे, छोकिरा बि नचनि था, छोकिरियूं बि नचनि थियूं, शराब आहे, म्यूज़िक आहे, डांस आहे, वटसठ आहे। त मां हेठो लिखियोमांसि त दुबई आहे, चई त न साईं। मां लिखियोमांसि रियाज़ आहे, चई त न साईं। मां लिखियो जिद्दो आहे, चई न साईं। मुंहिंजो बाक़ी काथों जी महफ़िल आहे त मूंखे चई साईं मक्का मुकर्रमा जे अंदरि हीअ शराब जी, शबाब जी ऐं डांस जी महफ़िल आहे।
मक्के जे अंदर हाणे चंद्रीअ पहिरियों जी ॻाल्हि आहे त किथे हथियार जे ज़ोर ते किथे पैसे जे ज़ोर ते ऐं किथे आका ऐं ग़ुलाम जे ज़ोर ते दुनिया के पंहिंजे मुठीअ में वठण जी मनसूबाबंदी थी रही आहे ऐं हिते मुझे इलाके में मुझे सिंध में मुझे पाकिस्तान में अरसे दराज का कोशिश है तो मुसलमान मुसलमान न रहे इस्लाम छड़े यहूद ऐं हनूद जो पैरोकार बन जाए। मां कल हिकिड़ी वीडियो ॾिठी सोशल मीडिया ते हैदराबाद जी ही अलाए थर जी ही अलाए किथां जी मां तो पूरी बुद्धि भी कोन उनके दफ़ा कयो अॻिते हिकिड़ो नौजवान मौलवी साहब कल मां सोशल मीडिया ते ॾिठी आहे हैदराबाद में या थर में सिंध जो नौजवान चए तो त मां इस्लाम के छॾे ॾिनो आहे ऐं अॼु खां पोइ इस्लाम मुंहिंजो मज़हब न आहे मां ईसाईयत या यहूदियत जे तरफ़ वञी रहियो आहियां। पहिरियों त मां सोचींदो हुउमि त मां कंहिंखे उथारियां ऐं उनखे सवाल कयां दादा तूं इस्लाम छॾी ने तोखे त ॾाढी बि कोन्हे मौलवी भी कोने मैं तो तंज न तो क्या सवाल तो क्या राशि साहब दिमाग खराब तो थी छा चरियो थियो छा इस्लाम केर छड़ींदो कलमो केर छड़ींदो गुनहगार जरूर आयो ऐबदार स्याकार खताकार जरूर आयो पर मोहम्मद अरबी जा गुलाम आयो मरी मरी वींदा से लेकिन इस्लाम के न छड़ीदा से। लेकिन हाणे तो ये लफ्ज चवंदे भी 10 दफ़ा सोचणो तो पे कल वारी वीडियो ॾिसण खां पोइ इहा तवज्जो आहे न इहा मनसूबाबंदी 78 सालन का पाकिस्तान में आहे त मुसलमान मुसलमान न रहे काफिर थी वञे यहूद ऐं हनूद जो गुलाम बणजी वञे पर जेकॾहिं मुसलमान मुसलमान रहे थो त पोइ मुसलमान नाले जो मुसलमान हुजे हिननि जे अंदर इस्लाम नाले जी काई शइ न हुजे। हाणे अचो पंहिंजो जाइज़ो वठो पुट घणा 5 मांखे अल्हम्दुलिल्लाह धीअर घणियूं 5 हिकिड़ी अला घुराई बाक़ी 4 आहिनि 9 मदरसे घणा था पढ़नि स्कूल घणा था पढ़नि कुरान घणनि खे याद आहे दुआऊं घणनि खे याद आहिनि कलमा घणनि खे याद आहिनि। अॼु असां हितो मां इम्तिहान वठणु शुरू कया हीअं रवि तोखां न वठंदुसि हितो हीअं इम्तिहान वठणु शुरू कया अॻोणे मां रवि खे चयो रवि कुमार खत्री असांजे जमीयत मिनार्टी विंग सिंध जो सदर आहे अॻिते नथो वधे चवांसि बाबा निकिरी पओ घोटकीअ खां कश्मीर ताईं सभिनी हिंदुनि खे ॿुधाए त जान माल इज़त ऐं आबरो जी मुहाफ़िज़ नमाज़ जमीयत उलमा आहे अचो जमीयत में शामिल थियो चए थो त न बसि असां जेका 10 ॼणा आहियूं इहे ई काफ़ी आहियूं ॿियनि खे न आणींदुसि बहुत थियसि। अॻोणे मां बीठुसि निमाज़ जे लाइ निमाज़ न पढ़ी ज़ोर जी मोटर वे ते रवि खे सम्झो रवि हली आहे तकबीर चो त मां निमाज़ पढ़ायां हेॾो मां शुरू कयां ऐं हीअं सवाल पुछणु शुरू कया आम माण्हुनि खां जिनजो मस्जिद मदरसे सां ताल्लुक़ न आहे आम मुसलमान आहिनि पहिरियों कलमो ॿियो कलमो टियों कलमो दुआए कुनूत गुस्ल जा फर्ज़ निमाज़ जा फर्ज़ मुर्दे विञाइण जो तरीक़ो जनाज़े जी दुआ जनाज़े जो तरीक़ो इहो पुछां अॼु राति ड्रामो कहिड़ो हलंदो कहिड़े टीवी चैनल ते हलंदो किरदार कहिड़ो आहे सभिनी खे ख़बर कहिड़ो एंगल आहे छा पिया ॾेखारनि काश मूं वटि मौलवी साहब टाइम हुजा मां तफ़सीली तकीर महिरबानी करे मूंखे वक़्त सां 27 तारीख़ टाइम ॾिजांइ पंहिंजे मदरसे जे बुखारी में 2 कलाक तकीर कंदुसि हिते मुख़्तसर तो कयां तफ़सीली तकीर मौलवी साहब जे मदरसे कंदुसि इंशाअल्लाह काश मूं वटि वक़्तु हुजे। मुसीबत यह है तो ॾींहं जो भी आखिरी तकीरे जने ता बुद्धि 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 सुन सुन के जब आप सुन हो जाते हो फिर मुझे बुलाते हैं अल्लाह मत दहर वल कहर वल गज़ब आ जाए और रात जो जलसो भी 2 बजे रात जो तकीरे जने सब सुम्या पिया
हकीकत में मां के पेरी तकरीर रहियो, मां दुनिया में जाते भी वियो हां पंहिंजे वालिद सां। मां अक़वाम मुत्तहिदा जे बिन इजलासन में शिरकत कई, स्विट्जरलैंड में भी ऐं सिंगापुर में भी। मां सऊदी अरब जे तमाम वॾनि दुनिया जे आलमी इज्तिमाअनि में शिरकत कई आहे। मां कतर में दुनिया जे मुख़्तलिफ़ ममालिक जेको मेहमान ख़ुसूसी हूंदो आहे न, चीफ गेस्ट, उनजी पहिरीं तकरीर थींदी आहे। पहिरीं तकरीर ताकि सब फ्रेश दिमाग सां हुजनि, चीफ गेस्ट के ॿुधनि। और हिते उल्टो आहे। मां शिरकत ज़रूर कंदुसि। मां के सुबह जो 8 बजे चो मां पहुचंदुसि। खत्म बुखारी जो बयान मां खोपो, दरस हदीस पो पहिरियों मुंहिंजो बयान। ठीक, डील डन थी वई आहे मौली साहब। मञींदो सुथरो न आहे पर अॼु जल्दी मञो अथई। अॼुकल्ह चाचे बचल को थोड़ो परते वेठो आहे, हिन जे करे जल्दी थो मञे। मुंहिंजा भाइरो थोड़ो तवज्जो कयो। मां कोशिश कंदुसि, नमाज़ भी पढ़नी आहे, मां उकलायां। अञा त मां तमहीद पियो ॿधां, तमहीद में मुंहिंजो 2 कलाक निकिरी वियो आहे। कोशिश इहा आहे त स्कूल जे ज़रिए, कॉलेज जे ज़रिए, यूनिवर्सिटी जे ज़रिए बाबा छा पढ़ियो अथई? साईं MA हां। बाबा छा पढ़ियो अथई? साईं मास्टर्स कई आहे, PhD कई आहे। साईं ऑक्सफोर्ड को पढ़ियो हां। साईं मां ज़ेबेस का पढ़ियो हां। साईं मां कायदे आवाम ऐं सिंध यूनिवर्सिटी का पढ़ियो हां। बाबा दे हाल वाल। साईं पाकिस्तान जो सब खां वॾो इम्तिहान CSS जो पास करे SP DC कमिश्नर बणियो हां। अबा दे हाल वाल। सूरत फातिहा जी माना अचई थी, माना त परे जी ॻाल्हि। तो पाकिस्तान जो वजीर दाखिला है, तो सुप्रीम कोर्ट बार जो सदर है। कुल वल्लाहु अहद पढ़ी ॿुधाए, रब मोहम्मद जो कसम, आला का आला तालीम वारा, CSS जा इम्तिहान पास करण वारा, ऑक्सफोर्ड, लेनिन, मार्क, चुन लाई के पढ़ण वारा जॾहिं मिंबर ते बीहन था, पार्लियामेंट ते बीहन था, तो उन्हनि खे कुल वल्लाहु अहद पे पढ़ण नथो अचे, कुल वल्लाहु अहद पे गलत था पढ़नि। ये साज़िश आहे 78 सालनि खां। तालीम याफ्ता जरूर हुजन, लेकिन अंग्रेज जा तालीम याफ्ता हुजन। हिननि जे अंदर कुरान हदीस जी काई तालीम न हुजे। नाले जा मुसलमान रहन, इस्लाम नाले जी काई शइ न हुजे। अॼु ठगी असां में, ब्याज असां में, फ्रॉड असां में, जुआ असां में, ज़िना असां में। अॼु नमाज असां नथा पढ़ूं, कुरान जी तिलावत असां नथा कयूं। अॼु असांजो हाल इहो, असांजा लक्षण काफ़रनि खां बि बदतर आहिनि। अजर जनाब रसूलुल्लाह सरवरे कौनैन सरकार दो आलम ताजदार अंबिया फरमायो, अफ़शु सलाम व अतिमु त्ताआम वसिलुल अरहाम वसल्लू बिल्लैल वन्नास नियाम तदखुलुल जन्नत बिस्सलाम। चैन शैन जी गारंटी दे, मां मोहम्मद करीम तोखे जन्नत जी गारंटी थो ॾियां। अफ़शु सलाम, सलाम के आम कर। अॼु असांजो हाल छा आहे? सॻो भाउ सॻे भाउ जो मुंहुं ॾिसण जे लाइ तयार कोन्हे। अॼु पीउ पुट जी, धीउ माउ जी शक्ल ॾिसण जे लाइ तयार कोन्हे। हुज़ूर तो फरमाए, सलाम दुआ के कर, मां तोखे जन्नत वठी वेंदुसि। मां मोहम्मद करीम ज़ामिन हां। अॼु असां मौलवी हूं, असांजा हाफ़िज़ आहियूं, अॼु असां कारी हूं, अॼु असां तालीम याफ़्ता आहियूं, सलाम के करण जे लाइ तयार न आहियूं। असांजो तालीमी मायार ऐं असांजो अक़दार इहो बचियो। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा बुजुर्गो, साज़िश इहा है पाकिस्तान में 78 सालन खां त मुसलमान मुसलमान न रहे, मुसलमान रहे त नाले जो मुसलमान हुजे। हिननि जे अंदर इस्लाम नाले जी काई शइ न हुजे। तव्हां मुंहिंजे हिन नौजवाननि खे उथारियो, मोबाइलूं सभिनी जे हथनि में वठोनि मोबाइल ऐं चेक कयो ज़रा हिननि जी मोबाइल। छा गूगल ते सर्च कयो अथऊं, छा यूट्यूब ते सर्च कयो अथऊं, छा हिननि जे मेमोरी कार्ड में पिया आहिनि। साज़िश जे तहत जॾहिं 78 साल हिननि मेहनत कई ऐं मेहनत करण खां पोइ हिननि चयो त हाणे
असांजा अरबे ऐं खरबे डॉलर शाबहा थिया आहिनि 78 साल असां हिननि जी नस्ल जी तबाही ऐं बर्बादी कई आहे। हाणे वक़्तु आहे त असां पाकिस्तान में लही करे ऐं इस्लाम जो नालो मिटायूं ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट जे कुर्सीअ ते वेठल जंहिंजे दस्तखत सां भुट्टो साहब फाईअ ते ओ चाचा स्वेटर वारा निमाज़ मांखे बि पढ़णी आहे वे गॾिजी था पढ़ो ईअं न कर तू वेंदे त मांखे लॻंदो त काविड़जी वई मां ऑपरेशन त चीफ जस्टिस जी तो कयां थी तू वएं तव्हां बि ठहियल आहियो वॾा वाह जा तव्हांजी बि लठ रुगो मुलनि ते आहे हा ईअं कावड़ा वेठा आहियो मूं ते ऐं मुंहिंजे दोस्तनि ते ॼण त माशाअल्लाह भींगई असां कई आहे ऐं सॼी ज़िंदगी वोट ॾेई 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 जिन खे खानो ख़राब कयो अथव इहो वरी कंहिं ॿिए मौज़ूअ ते इंशाअल्लाह ॿिए मौक़े ते तवजो आहे अब तवज्जो आहे हिननि 78 साल अरबे खरबे डॉलर इन्वेस्ट कया ऐं चयूं त हाणे मौक़ो लहो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस वो ताकतवर पोस्ट जे चयो भुट्टे साहब जे लाइ फाईअ ते चाढ़ियो जुल्फकार अली भुट्टो फाईअ ते चढ़ी वियो जे चयो बेनज़ीर साहिबा जे लाइ इक़्तिदार ता लायो बेनज़ीर साहिबा इक़्तिदार ता लही वई इमरान खान नवाज शरीफ यूसुफ रज़ा गिलानी जिन कुर्सी ता लायो वेठल वजीर आजम कुर्सी ता लही विया एडी ताकतवर कुर्सी जो वजीर आजम के हिलाए करे रखी छड़ियो उन चीफ जस्टिस हुकुम दिनो त मस्जिद के ड्राहे करे पट करे पार्क ठायो ऐं मस्जिद जो वजूद मां ॾिसण नथो चाहियां 24 कलाकनि में रिपोर्ट ॾियो त मस्जिद शहीद थी या न थी छो चीफ जस्टिस के एडी जुर्रत ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में मस्जिद के ड्राइण जो हुकुम दे लेकिन हुननि चयो इन्वेस्ट कई 78 साल असां पंहिंजा पुट विहारिया हिन कुर्सियुनि ते हाणे असां जे लाइ मामलो आसान आहे सखर में मस्जिदन के बिल्डोजर हैदराबाद में बिल्डोजर कराची में बिल्डोजर तहांजे घोटकीअ में कुरान मजीद के बाहि ॾेई करे साड़ियो वियो तहांजे कंबर शादात कोट में कुरान मजीद के कलाशनकोफ की गोली हई वई तहांजे उमरकोट में सरवरे कौनैन सरकारे दो आलम ताजदार अंबिया इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कई वई तां वो पोस्टू मां त न पढ़ी अज ॾींहं ताईं मुंह में जुर्रत न आहे थी त मां उन बदबख्त मलून जो पोस्ट पढ़ी सकां लेकिन मूंखे जेका मालूमात उहा इहा त को माउ जे दुश्मन के पीउ जे दुश्मन के भी अहिड़ी गार न ॾींदो जेका उन बदबख्त मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी कई पोइ जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त न घोटकीअ में जॾहिं क़ुरान के बाह थी लॻे त जमीयत बीठी आहे सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस हुजे या मरहूम जनरल परवेज मुशर्रफ हुजे आमिर डिक्टेटर ताकतवर हुजन मदरसन के खिलाफ महाजाराई थी थे तो जमीयत उलमा मैदान ते है असेंबली हुजे गुलाम अहमद कादियानी जो पैरोकार हुजन मुनाज़रे जे लाइ मुफक्किर इस्लाम मौलाना मुफ्ती महमूद मैदान ते है उमरकोट वाक़ियो हुजे खत्मे नबुव्वत जे चौकीदारी जे लाइ जमीयत उलमा मैदान ते कौमी असेंबली सेनेट हुजे खत्मे नबुव्वत जे कानून जे लाइ जमीयत उलमा मैदान ते त हिननि मालूमात कई जमीयत वारा आया काॾो आहिनि ख़बर पियनि मस्जिदनि ऐं मदरसनि मां आया आहिनि त फाटफ लिखी ॾिनो त मस्जिदनि खे बंदि कयो फाटफ छा आहे पिंडाल मूंखे ॿुधाए फाटफ छा आहे स्टेज तां त ज़रूरु ॿुधायूं तव्हां ॿुधायो न फाटफ हुआ जे तुझे मदरसन जी भींग करण की कोशिश कई आहे तोखे ख़बर ई कोन्हे हाफ़िज़ सिराज निकरे पंहिंजे सूर में तो तोखे फाटफ ॿुधाए न त छा आहे फाटफ IMF जी हिकिड़ी ज़ैली कमेटी आहे IMF चाहे दुनिया के कर्ज ॾियण वारो इदारो आहे जेका मुल्क वटि पैसा खत्म थी वेंदा आहिनि पोइ उहे मुल्क हलाइण जे लाइ पैसा वठंदा आहिनि पोइ उन्हनि खे IMF कर्ज ॾींदो आहे ब्याज ते
फाटफ पूरे दुनिया के अंदर हुक्मरानी कंदड़ी इदारो फैशन के बलबूदे ते मुल्क हलाइंदो उन फाटफ जो सीली इदारो जेको तय कंदो आ त कर्ज दीजे या न दीजे दीजे त केतरो दीजे गुलामी करे थो या नथो करे उन फाटफ 28 शर्त लिखी दिना इमरान अहमद खान न्याज़ी जे दौर इक़्तिदार में त हे शर्त पूरा कयो हे पूरा कंदो त पैसा दींदासु हे पूरा न कंदो त पैसा न दींदासु उन फाटफ में हिकड़ो शर्त इहो भी हो त पाकिस्तान में मदरसन के सरकारी तहवील में वरतो वेंदो फाटफ जे पोयां आईएमएफ जे पोयां अमेरिका जे पोयां यहूद ऐं हनूद गाल हाने त समझ में आई आ मौलाना साहब मस्जिदन ते पाबंदी त नयूं मस्जिदूं न ठहंदियूं रजिस्ट्रेशन बंद हुई पोयन 10 सालन का मदरसन जी रजिस्ट्रेशन बंद 10 सालन का मौलाना साहब ॾाढी कोशिश कई मुर्गा अची बिटंगो फाथो कुकड़ में त मौलाना साहब चुन बाबा मां 26 तरमीम ते तॾहिं दस्तखत कंदुमि जॾहिं तव्हां मुंहिंजे मदरसन जी मस्जिद जी रजिस्ट्रेशन खोली दो जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उठो कौमी असेंबली में वीडियो पई थव यूट्यूब ते ॾिसजो ड्रामन को फुर्सत मिलेव त नौजवानो फिल्मन को फुर्सत मिलेव पुटो तो ॾिसी वठजो तनकीदी पोस्टन का तव्हांखे सोशल मीडिया वारो जॾहिं हिक ॿिए जा पटकन लाहिण को फुर्सत मिले त जरा ॾिसी वठजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कौमी असेंबली में उथियो त मूंखे मदरसन जी रजिस्ट्रेशन ते कोई एतराज कोने मां वोट थो ॾियां मौलाना साहब खे बिलावल जी भेण बेनज़ीर जी धी जनाब मोहतरमा आसफा भुट्टो ज़रदारी साहिबा उथी मां वोट थी ॾियां मूंखे कोई एतराज कोने चाचो खुर्शीद शाह उठो मां वोट थो ॾियां चाचो यूसुफ रज़ा गीलानी उठो वोट थो ॾियां सेनेट में पीपल्स पार्टी वारनि वोट ॾिनो मुस्लिम लीग वारनि वोट ॾिनो एमके वारनि वोट ॾिनो त बाबा मदरसन के आज़ादी ॾियो मदरसन के मस्जिदन के रजिस्ट्रेशन ॾियो कौमी असेंबली पास कयो सेनेट पास कयो ऐं जॾहिं ज़रदारी साहब जे टेबल ते दस्तखत जे लाइ वियो त ज़रदारी साहब एतराज़ में लिखियो आहे मां कैमराउनि जे साम्हूं थो चवां एतराज़ में लिखियो त इन जे करे दस्तखत नथो कयां त फाटफ नाराज़ थींदो आईएमएफ नाराज़ थींदी अमेरिका नाराज़ थींदी ऐं असां अमेरिका बहादुर के नाराज़ नथा करे सघूं छो अमेरिका के मदरसन को कड़ी तकलीफ है किताब मुफ्त कपड़ा मुफ्त मानी मुफ्त बिजली मुफ्त गैस मुफ्त तालीम मुफ्त ऐं के हिकड़े मौलवी नौकरी भी ना है घुरी एहतजाज भी ना है कयो एनजीओस ता हलायूं गरीबन जे पुटन के लखन जे तादाद में कपड़ा राज खादो पीतो सब कुछ मुफ्त पो एतराज छाजो आ सिर्फ एतराज इहो आ त मदरसन में जॾहिं तव्हां निकिरो था त तव्हां अमेरिका ऐं बरतानिया यहूद ऐं हनूद जे गुलामी का इनकार करे मोहम्मद अरबी जे गुलामी जो हलफ था रखो एतराज इहो त तव्हां मस्जिद जा चौकीदार बणजी करे था निकिरो मदरसे जा चौकीदार बणजी करे था निकिरो तव्हां ख़त्मे नबुव्वत जा दीवाना ऐं मतवाला बणजी करे था निकिरो तव्हां इस्लाम जिंदाबाद जा नारा था हणो मसलो इहो त हुन जे 78 सालन जे अरबन खरबन जे पैसन के तहां पानी फेरे करे इस्लाम जिंदाबाद जे लाइ मैदान ते बिही करे अमेरिका सां अखियूं अखियुनि में मिलाए करे उनके ललकारे रहिया आहियो इन जे करे उनके मदरसा क़बूल न आहे हालत इहा है सिंध सूरन में गोठ की धाड़े लंजे रहमो करम हे हाणे भी स्टेज ते मौजूद हैं मुंहिंजा भाइर 3 माण्हू अगवा थिया आहिनि मां पाण एसपी सां दफ़ा ॻाल्हायो आहे ज़िले जमात खे मोकिलियो आहे लेकिन पुलिस जे कन ते जूं भी नथी रिंगे कल खानपुर में धाड़ेल माण्हू खणी विया गरीब जो पुट भुंग घुरियऊं ऐं पैसा न ॾेई सघिया गरीब उन जो लाश मोकिलियो उनखे क़त्ल करे तहां जे कश्मीर में शायद तहां का विसरी वियो हुजे मां मैदान ते हुअसि 4 सालन जी न्याणी अगवा थी रुगो अगवा न थी चाचा कासिम 4 सालन जी न्याणी सां ज़िना कई शिकारपुर मां इलेक्शन लड़ी हाणे खीर प्याक 1.5 साल जो ॿार 1.5 महीनो धाड़ेलन जे चंबे में 1.5 साल जो उमिरि न जान महफूज न माल महफूज न इज्जत महफूज न आबरू महफूज न अस्पताल में इलाज हो न स्कूल में तालीम हो न रोड महफूज न रास्ता महफूज आबादगारन जो हाल ही हो तो चेल भगी पई न कणक जो अघा न सारीअ जो अघा बिज आसमान सां ॻाल्हियूं थो करे मिलन वारन जी मिली भगत जमींदार कर्जन में पूरो
जिन वरी कमंद पोखियो मिल मालिकान जे हथों यरगमाल तहां पो भी कुछ घोटकी वारा समायो होरे त हलो हशर त ॾिसो 5 सालन जो आबादगारन जो रहतो इन मिल दे 5 सालन जो रहतो ऐं उन्हनि खे चवंदा हिन साल में कमंद ॾींदे त पुराणा पैसा ॾींदासीं न ॾींदे त ब्लैकमेलिंग अछो वियो अटो वियो लटो वियो इज्जत महफूज कोने जान महफूज कोने सिंध धाड़ेलन जो रहमो करम थे बेट वसीला जजीरा दावत है दरियाए सिंध दावत है सिंध ईअं पिया खपाइन ईअं पिया लुटिन खुरन ॼण पीड़ाड़े जी जागीर हुजन ऐं इन्हनि सभिनी जे मुक़ाबले में धाड़ेलन जे ख़िलाफ़ भी अमन जो पैगाम खणी मैदान ते जमीयत उलमा इस्लाम सिंध खपाइंदे पादर खाइंदे जा नारा भी जमीयत उलमा इस्लाम कारो जर खपाइंदे पादर खाइंदे जा नारा भी जमीयत उलमा इस्लाम सिंध लुटींदड़न फरीदड़न सा इलेक्शन में मुकाबलो भी मोची जमात पई करे त नौकरिन जो केस पे मोजी जमात पई बढ़े कारो जर जो केस पे मोजी जमात पई बढ़े बाहे पे मोजी जमात पई विसाए मंदरन जी मस्जिदन जी लाल शाहबाज कलंदर जी नगरी जी इमाम बारगाहुन जी चौकीदारी भी मोजी जमात पई करे त मस्जिद मदरसन खत्म नबुव्वत जी कुरान जी चौकीदारी है तहफ्फुज भी मोजी जमात पई करे जमीयत वारो ता खुश नसीब है अल्लाह तहां का धरती जी चौकीदारी जो कम भी वठे थो त तहां का दीन जी चौकीदारी जो कम भी वठे थो जे कदे तहां छायो मां छाया पंहिंजे हालत असां नज़र क्यों सफेद कपड़ा पाता है ना अल्लाह इन्हें में ढके रखे कादे अमेरिका कादे बर्तानिया कादे यहूद कादे हनूद कादे मुझे दाल ते अधमानी ते गुजारो करण वारा मुझा मौलवी मस्जिद फरासी में पांजो पाने के लिपेटे सीए में पांजी जान बचाइण वारा है मुझा फकीर तालिब लेकिन अल्लाह हिनन जो रौब हो बनायो आ जो 78 सालन का पाकिस्तान में यहूद हनूद जे मंसूबन ते हिनन दीनदारन पानी पानी छॾी पंहिंजे क़यादत ते एतमाद खैर मुतसलसल रखो हे हजरत नानातवी हे हजरत शेखुल हिंद हे हजरत मौलाना उबैदुल्लाह सिंधी हे मौलाना ताज महमूद अमरोटी हे पीर सिबगतुल्लाह अव्वल पीर पागारो हे साईं हमादुल्लाह हाले जबी साईं अमरोटी बेरवी जी जमात इंशाअल्लाह महफूज हथन में ईंदड़ नस्ल के हवाले कंदा से के माउ जे पुट के धरती जी दलाली करने की भी इजाजत न ॾींदा से दीन इस्लाम खत्म नबुव्वत नाड़ी पटके मस्जिद मदरसे के तरफ भी मेरी अक्सर ॾिसण की इजाजत न ॾींदा से इंशाअल्लाह जेस ताईं सिस्सीअ में साह आहे जिस्म में जान आहे इन जिस्म में रत जो आखिरी कतरो आहे इंशाअल्लाह दीन ऐं धरती जे लाइ पंहिंजो किरदार अदा कंदा रहंदासीं लेकिन तहां जे अंदाज में इनकलाब घुरो था इन अंदाज में इनकलाब नहीं दो फेसबुक जे पोस्टन सां इनकलाब नहीं दो व्हाट्सएप ऐं ट्विटर ते तबसरन सां इनकलाब नहीं दो होटल ऐं बनीअ ते चांहि पीअण सां इनकलाब नहीं दो मस्जिदन जे मेहराबन में पंहिंजे अकाबरीन जे मथा तंज़ ऐं तनकीद करण सां इनकलाब नहीं दो इनकलाब जे लाइ तहां खे उह सिर अॾीअ ते रखी निकिरणो पवंदो जे तहां जो ऐं मुंहिंजो महबूब क़ाइद शहीद ख़ालिद महमूद सुमरो पंहिंजो सिर अॾीअ ते रखी ॿाहिरि निकितो सीनो खोले करे बीहणो पवंदो दीन ऐं इस्लाम ऐं धरतीअ जे चौकीदारीअ जे लाइ मैदान ते निकिरी किरदार अदा करणो पवंदो ऐं मां जेके रड़ियूं थो कयां इहे अजायूं न आहिनि हाल मूंखां पुछो मां खां पुछो खुदा जो कसम खुदा जो कसम खुदा जो कसम मुनासिब ना है जो मीटिंग जो मां खोले करे तबसरा कया अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम सरदारन जो सरदार चीफ सरदार सही फलाणो सही टीरो जिन जे पेर पे आहिनि उहे मांखे हथ ॿधियूं बिठाओ मुल्ला क़ुरान के मुंहिंजे सां रत में रात जहां वारा सरदार हितों वारा गोटकीअ वारा कश्मीर वारा सजी सिंध वारा जिन जे पेर आहिनि उहे मुल्लनि जे अॻियां नाल अलाह में वला ठह न छॾो कई छॾो क़ुरान खे न छो इक़्तिदार ते तहां सरदार सब तहां जा हुकूमत तहां जी डीसी तहां जा एसपी तहां जा कमिश्नर तहां जा छो
ओ घोट की वारो उन्हनि खे बि ख़बर आ तवाम जे दिलनि ते असां आहियूं, अवाम जे दिलनि ते जमीयत उलमा इस्लाम शहीद खालिद महमूद जो खून उन्हनि खे ख़बर आ उहे इक़्तिदार ते जाली वेठा आहिनि। अॼु सिंध जो अवाम एतमाद थो करे त जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद थो करे इंशाअल्लाह। असां आंगुर सिधी रखी आ, ट्रेडी ना है कई, पर लगे तो हाणे लातों के बूत बातों से सुनने वाले नहीं। ईंदड़ इलेक्शन में आंगुर थोड़ी मुके ट्रेडी करनी पवंदी। उहे ॾींहं जा तारा ॾेखारींदा मुंहिंजो बाबे अमेरिका के चवंदा त बचाए, पर इंशाअल्लाह अमेरिका भी न बचाए सघंदो। शराफत शराफत शराफत, अमन अमन अमन। शायद हिननि सम्झो आहे त मुला भाड़ जा तर्रा आहिनि। पंहिंजे पीउ अमेरिका खां पुछो, मौलविन काबिल ऐं कंधार में अमेरिका के गोॾनि जे भर विहारियो आहे। हे ॾाढ़ी ऐं पटके वारा अमेरिका जे पुटनि खे हिन सिंध में गोॾनि जे भर विहारींदा। मुंहिंजा लफ़्ज़ लिखो, चयो हुम वरी चवां थो, भरियो चयो हुम वरी चवां थो, याद कयो चयो हुम वरी लफ़्ज़ दोहरायां थो, मां ज़िंदा रहां या मां मरी वञा। हे मुझा लफ्ज़ याद रखो, हे जमीयत जो झंडो सिंध जे वज़ीर आला हाउस ते हिकु दफ़ो ज़रूर फड़कजो इंशाअल्लाह, ऐं कंहिंजो पीउ बि रस्तो न रोके सघंदो इंशाअल्लाह। मंज़िल मांखे नज़र अचे थी, मंज़िल मांखे नज़र अचे थी, मंज़िल मुंहिंजे साम्हूं आहे। बसि तव्हांखे हिम्मत करणी पवंदी, तव्हांखे जुर्रत करणी पवंदी, पंहिंजे क़यादत सां मैदान ते बीहणो पवंदो। इंशाअल्लाह हक़ ऐं सच जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जा साथारी थींदो। ख़त्म नबुव्वत जे चौकीदारीअ जे लाइ मैदान ते निकिरंदो। सिंधु दरियाह जे लाइ, बेटनि जे लाइ, वसीलनि जे लाइ, जज़ीरनि जे लाइ, अस्पतालुनि स्कूलनि जे लाइ, ग़रीबनि मिस्कीननि हारनि मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ ॾियारण जे लाइ मुंहिंजा बाह ॿेड़ी थी करे अॻिते वधंदो। ख़त्म नबुव्वत जे चौकीदारीअ जे लाइ अबा ख़त्म नबुव्वत जे चौकीदारीअ जे लाइ मैदान ते निकिरंदो। केड़ा केड़ा निकरंदा? ॾाढ़ी ऐं पटके जे चौकीदारीअ जे लाइ, मस्जिद ऐं मदरसे जे चौकीदारीअ जे लाइ इंशाअल्लाह इन अल्लाह